में वेठो आहे, चोॾीं जो चंड उभरियो, कंध हेठि कयल, अल्लाह वारा कंध मथे खणनि ई कोन, ज़िक्र फिक्र में हीअं जो कंध हेठि खणे वेठो, चोॾीं जो चंड जॾहिं सिर मथे आयो, पंहिंजी छां हेठि ड्राई त हीअं मथे जो निहारियाईं, चंड जो नूर ॾिसी मुस्तफ़ा जो नूर यादि आयो। चंड में नूर कंहिंजो? चंड में नूर मुस्तफ़ा जो। ऐं माण्हू सम्झाइण लाइ चून त मुस्तफ़ा जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो हो, हींअर जो शाह जी नज़र पई चंड ते, चई माण्हू हीअं ग़लति पिया चवनि, तॾहिं शाह हाणे चंड से पियो ॻाल्हाए, किथे अलाह जो वली किथे चंड, पर रब उन्हनि खे ताक़त ॾिनी, वण से चाहिनि त ॻाल्हाइनि, पथर से ॻाल्हाइनि, मोलनि से पिया ॻाल्हाइनि। इहा आम माण्हू जी ॻाल्हि कोन्हे, रूहानियत जा ताजदार जेके आहिनि जन पंहिंजो दिलि ज़िंदा कयो ई उन्हनि जी ॻाल्हि आहे, मुर्दा दिलि जी ॻाल्हि कोन्हे, को बि सम्झी कोन सघंदो, छो त मुर्दा दिल वारो जीअण बि कंहिं शइ जो कोन्हे। जिंदगी जिंदा दिली का नाम है, ये मुर्दा दिल क्या खाक जिया करते हैं, अल्लाह करे दिल जिंदा थिए। हाणे चंड खे को चई, चंड खे चई चंड चवाए सच, चंड चवाए सच जे मठिया न भाई, कॾहिं उभरे थोरो कॾहिं उभरे, इहो ऐब आहे या न? त तूं उभरे भरो भले पियो, पर कॾहिं सफ़ा न जहिड़ो निहारनि पिया तॾहिं बि कोन ॾिसजे। ईद वारो निहारनि था न, रमज़ान वारो कोन, ईद वारो निहारनि था। ऐं निहारण में बि जे हिकिड़ो कोन रखियो सो सभिनी खां मांद बीठो, अहिड़ा वरी कूड़ बि करो जहिड़ो हू बीठो आहे। लॻी त लाई, लॻी त अॻियो लफ़्ज़ कोन चवंदो, यानी कॾहिं सफ़ा सन्हड़ो, ऐं पोइ वधंदे वधंदे ऐं पोइ तीअं सफ़ा पूरो, पोइ वरी पियो घटे, कॾहिं उभरे गच। चई चंड चवाए सच जे मठिया न भाई, कॾहिं उभरे थोरो कॾहिं उभरे गच, पर हेॾा हाल ही जो मुंहं में बरई मच, सो कदम पिरीअ जे पेर जो, ही तो जे मुंहं में जेको नूर जो मच पियो बरे, इहो सभु सदको मुस्तफ़ा जे कदम जो। वो जो न थे तो कुछ न था, और वो जो न हो तो कुछ न हो, जान है वो जहान की, और जान है तो जहान है। वरी शाह साहब चंड खे बख़्शियो ई कोन। हाणे चंड खे चऊं तूं पियो फ़ख्रु करें, अहिड़ी रौनक वारो ई हो। चई चंड तुंहिंजी ज़ात, चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से, यानी आउं ईअं कीअं चवां त मुंहिंजो महबूब तो जहिड़ो हो, पाड़िया न पिरीअ से, आउं इहा तुंहिंजी ज़ात कीअं पाड़िया, चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न। सबबु कहिड़ो? चई सबबु हीअ आहे, चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से। चंड चयो छाजे लाइ? चई तूं अछो मंझि राति, तूं अछो मंझि राति, सजण सदाई सोजरो। चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से, मतां को ईअं चए त मुस्तफ़ा जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो, न न, चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से। चंड सिर्फ़ राति में चमके, सजण सदाई। चांद से तशबीह देना, ये भी क्या इंसाफ है? ये कोई इंसाफ की गाल है? चांद में तो दाग है, चांद में तो उनका चेहरा, चांद झुक जाता जिधर, चांद झुक जाता जिधर, उंगली उठाते महद में, क्या इशारों ही पे चलता था खिलौना नूर का। जंहिंजे हथ अॻियां चंड हुजे रांदी को, उनखे कीअं चऊं त मुस्तफ़ा हेड़ा, मुस्तफ़ा जहिड़ो न को थियो न को थींदो, न कंहिं अखि ॾिठो न कंहिं अखि ॾिसंदी। अहसन मिन कलम तरकत ऐनिन, अजमल मिन कलम तलिदिन निसाउ, खुलिकत मुबर्रम मिन कुल्ल ऐबिन, औ कअन्नक कद खुलिकत कमा तशाउ। कोन सम्झा, के सम्झा हूंदा, बाक़ी सभु त कोन सम्झा, पर मक़सदु इहो आहे त अल्लाह जो महबूब, जग में महबूब जहिड़ो को न को थियो न थींदो। असीं आहियूं वॾा ख़ुशि नसीब जो अल्लाह ताला असां दुआ बि कोन घुरी, न को वरी असां वरी पे ॾाॾे या कंहिं रिश्ते कोन घुरी हूंदी, पर उन जे बावजूद रब फज़ल करे ऐं रब पंहिंजो महबूब असांखे ॾिनो, जेको असांखे इनशा अल्लाह हिते बि पियो कमु अचे, क़बर में बि कमु ईंदा, हशर में बि कमु ईंदा। इहो अलॻि मज़मून आहे। ऐं यानी शाह साहिब इन जो ज़िक्र कयो, चई माणिक मिट संदो में, माणिक मिट संदो में, ऊंधाई में सोजरो, माणिक मिट संदो में, ऊंधाई में सोजरो।
हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में, हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में, सारियो सॾ कंदो में, सारियो केर कोई हारो केच धणी साईं हुते सारे सॾ कंदा, पर सॾ कंदा कंहिंखे जंहिं उनजे सॾ खे सो ऐं सॾ ते आया। साईं हुते सारे सॾ कंदा, पर हित जंहिं सॾ सो न आया। सॾ सो न आया कहिड़ी ॻाल्हि, बांग आहे न बांग, इहा अलाह जे हबीब जो सॾ आहे। ऐं सॾ थियो उन्हनि खे जंहिं कलमो पढ़ियो। हींअर जेके सॾ ते वेंदा महशर में साईं सारे सॾ कंदा, सारे सॾ कंदो, कोई हारो केच धणी बमा अलैना इलल बलाग। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।